ठट्टो मां वाक़िया अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रज़ाक ख़ासकेली। पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टे ज़िले के सदर सादिक अली मेमण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साबिक़ वज़ीर आज़म दुख्तर मशरिक़ की सालगिरह जो केक सादिक अली मेमण की रिहाइशगाह से कटियो पियो। उन मौके ते आफ्ताब अहमद मेमण चयो त शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे उन जी 72वीं पैदाइश ते उन जे मुल्क क़ौम जमहूरी जदोजहद ऐं क़ुर्बानियुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयूं था। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत हुकूक की फ़राहमी ऐं जदोजहद में एक तवाना आवाज़ हुई। अॼु उन जी 72वीं सालगिरह के मौके ते असां अहद वफ़ा दोहराए अहद था कयूं त असां उन जे मिशन के पाया तकमील ताईं पहुचण लाइ जदोजहद जारी रखंदासीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी सारी ज़िंदगी अवाम जी ख़िदमत ऐं उन्हनि जे हुकूकनि जे हुसूल ऐं हिकु जमहूरी पाकिस्तान के क़याम जे लाइ वक़्फ़ करण वारे दुख्तर मशरिक़ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे उन जी 72वीं सालगिरह यौम पैदाइश ते सुर्ख़ सलाम पेश कयूं था। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, इम्तियाज़ शाह, रमज़ान पहवर, हाजी अली हसन ज़रदारी, मुमताज़ जलबानी ऐं लेडीज़ विंग तालका ठट्टो सदर अमीना एहसान भट्टी, लेडीज़ विंग तालका मीरपुर साकरो सदर सफ़िया करीम जोखियो ऐं राब्ता सेक्रेटरी अनीता अरफानी, फरज़ाना ख़ासकेली, बीबी उमरानी, कस्बानो मल्हा।